जिथे ॿारहो गुरबत अफलास ऐं तंगदस्ती जो राकास वाक़ा कंदो रहे थो। कारो सोन पैदा कंदड़ थर जी अक्सरियत अॼु बि कुदरत पारां वसंदड़ बरसात खे पंहिंजो जियदान सम्झे थी। थरी ज़िंदगी जा समूरा फितरती रंग ऐं रूप तॾहिं पंहिंजे हुस्नाकियुनि सां निर्वार थियनि था जॾहिं डहर ऐं कुंभट ऐं रोहिड़े जहिड़े हसीन ॻाढ़नि गुलनि वारनि वणनि मथां बरसात जा वसकारा वसनि था। अहिड़ी कैफ़ियत में जॾहिं थर अंदरि कंहिं रूहानी बुज़ुर्ग जी दरगाह ते को सालियानो उर्स बर्पा थिए थो तॾहिं थरी माण्हू हर क़िस्म जे मज़हबी मतभेद ऊच नीच खां बेनियाज़ थी ज़िंदगीअ जे पशम जहिड़नि कंवरनि लम्हनि खे भरपूर अंदाज़ सां गुज़ारण जा जतन कनि था। अहिड़ा ई रूह परवर मंज़र ऐं थरी माण्हुनि जे चेहरनि ते दिलि आवेज़ मुर्कुनि सां सरशार कैफ़ियतूं इस्लामकोट भरिसां ॻोठ बोरली महमूद शाह में अवाइली रूहानी बुज़ुर्ग सैयद महमूद शाह गाज़ी जी 132 उर्स मुबारक जे मौक़े ते महसूस थियूं। थर अंदरि जॾहिं माण्हुनि जे मिलण गॾजण या कंहिं वॾी तक़रीब या मेले जो मुनक़द थियणु हितां जे ग़रीब मिसकीन ऐं ख़ुशियुनि सां महरूम माण्हुनि लाइ ॼण त को वॾो मीगा इवेंट जो दर्जो रखंदो आहे, जंहिंजी साबिती उन बुज़ुर्ग जे आगंद ते मुनक़द थियल सालियानी तक़रीब दौरान महसूस थिए थी। जॾहिं थर जे ॾूरान इलाइक़नि तुगूसर शमीर जो तड़ खारियो गुलाम शाह लूणियो मीरो जो तड़ मिठड़ा तड़ काठो मंगरिया कातण ड्राभो सिंहार विकिया ॿियनि ॻोठनि में ऐं वाहननि जा माण्हू वॾी चाह ऐं ख़ुशीअ सां मेले में शिरकत कनि था। हिन सालियानी तक़रीब में घोड़नि जो जलसो ज़बरदस्त अंदाज़ सां मल्हायो वेंदो आहे। उन जो बुनियादी मक़सदु हितां जे माण्हुनि खे ज़िंदगीअ जे ॾुखनि ॾाखड़नि ऐं पीड़ाउनि मां कढी तफ़रीह फ़राहम करणु हूंदो आहे। थर जे वारियासे पट में न सिर्फ़ु थर जे बाज़ोक माण्हुनि जा वॾे चाह ऐं शौक़ सां पालियल भला घोड़ा सिंगारे आंदा वेंदा आहिनि, पर सिंध जे ॿियनि शहरनि जा शौक़ीन पंहिंजे हड़ावड़ा ख़र्च करे घोड़नि जे जलसे खे 4 चंड लॻाइण ऐं थरी माण्हुनि जे व्याकल चेहरनि ते मुर्कू आणण लाइ पंहिंजा पंहिंजा घोड़ा सुहिणनि संजनि लगाम जनोई गानियूं ऐं हार रुमाल ऐं ॿिए सिंगार जे सीमान सां सिंगारे नुमा लाइ पेश कंदा आहिनि ऐं घोड़नि जा शौक़ीन पंहिंजे घोड़नि ते रखियल प्यार ऐं नाज़ वारनि नालनि सां उन्हनि खे पुकारींदा आहिनि। हेल घोड़नि जे जलसे में जेके भला घोड़ा पिड़ में हलिया उन्हनि विख डुग कदम रलो मुन चौकड़ी चौताल टपाल ऐं ॿिया पंध ॾेखारिया। थरी माण्हू खबड़ ऐं ॼार जे वणनि ते वेही उन्हनि मंज़रनि खे दिलि में महफ़ूज़ कंदा रहिया। उन्हनि भलनि घोड़नि में वॾेरो सामाणो ॾाहिरी जो घोड़ो मस्त मलंग फ़कीर गुल मोहम्मद वसाण जो शेर दिल पीर शाह हुसैन शाह पछमाणी जो बाज़ नबी बख्श जिंजीअ जो मोर मोहम्मद हसन दरस जो माशाअल्लाह सलेमान शाह जो सिंध यार अनवर सिंहड़ो जो मोर वॾेरो आफ्ताब दल जो दिलबर जानी मोहम्मद अज़ीम बिरोई जो तूफ़ान बाबू ख़ान गाहोटी जो मस्तान अनवर अली सिंहड़ जो नाचू सुनील भगत जो दादलो वन अनवर अली हिंगुर जो तूफ़ान एहसान वसाण जो बरसात दीन मोहम्मद शाह जो सदाबहार मोहम्मद जखर जो घोड़ो कारूझर जो मोर मोहम्मद यूसुफ बिरोही जी मारवी घोड़ी ऐं ॿियनि शौक़ीननि जा घोड़ा पिड़ में लाथा विया जिन इंतहाई दिलि आवेज़ टोर हली थरी माण्हुनि जा रूह रज रज करे छॾिया। हथ जे तिरीअ ते खीर जो वटो खणी हलबो त हरंदो या बीह वेंदो? सही कोन हरंदो, चैलेंज आहे बाक़ाइदे। असांजो पटके जो वर्ब जेको आहे सो जिते आहे उते जो उते हूंदो ऐं तमामु वारड़ा घोड़ा भला आहिनि, बादशाही सुवारी आहे ऐं इहो असांजो शौक़ु आहे, बसि ही तफ़री आहे
पंहिंजो हड़ो वड़ो पंहिंजे घरां जेको आहे ख़र्चु कंदा आहियूं ऐं मेला बि लॻाईंदा आहियूं, दोस्त ईंदा आहिनि तमामु बहितरीनु। हिन में असां इहा ई ख़ुशी आहे, असांजो इहो इनाम आहे, ॿियो असांखे कंहिं क़िस्म जी लालच आहे कोन्हे, असांजो शौक़ु आहे। अबनि ॾाॾनि खां वठी इहो असांजो शौक़ु अचे पियो। हाणे माना रोड अची हाणे घोड़े जी अहमियत घटि थी वई। बसि असांजो इहो शौक़ु आहे घुमाइण और बाक़ी अॻे त असांजो मुसाफ़िरी थींदी ॿाराड़ी ते वञण लाइ ॾाढा, उहा हाणे न आहे। सिर्फ़ु मेलनि जो शौक़ु आहे। असांजे तक़रीबन थर में तमामु घणा मेला लॻंदा आहिनि, सिंध ॾे घोड़ा खणी वेंदा आहियूं। साईं 44 घोड़ो आहे, मस्त मलंग जे नाले ते आहे, नवाब शाह में हलंदो आहे हिते साईं जो मेलो। पोइ हिते हाज़िरी भराइण लाइ हिते अचे सलाम कोट असां हिते नवाब शाह खां। जी साईं, घणो ख़र्चु आहे हिते, घोड़ा घणा आंदा अथव? साईं असां हिते तक़रीबन दोस्तनि सां गॾु तक़रीबन 15-20 घोड़ा आंदा आहिनि उतां खां। ऐं ख़र्चु त हाणे सारे हिन शौक़ में अचे थो। हा ख़र्चु आहे, बाक़ी असांजी सकाफ़त आहे, सिंधी सकाफ़त आहे। मेलनि में वञूं था ऐं भला घोड़ा घुमायूं था, वाह वाह मिले थी बसि। घोड़े खे साईं असीं बाजरी बि ॾींदा आहियूं, चणा बि ॾींदा आहियूं, जव बि ॾींदा आहियूं ऐं मखण बि ॾींदा आहियूं, दाणो बुसरियूं ॾींदा आहियूं वग़ैरह गुड़ा, जीअं त सूफ़ ते ॾींदा आहियूं नेराना, ऐं खीर ॾींदा आहियूं, ढॻन पिताई गजरूं वग़ैरह इहे शयूं ॾींदा आहियूं जीअं घोड़े खे जीअं ताक़त अचे। इन इहे खाधा हिननि खे खाराईंदा आहियूं। बाबा सुवार अञा कोन अहिड़ा पैदा थिया आहिनि, ॿुधी अॻु भाउ मिठो घणा सुवार भला पोइ हींअर कोन आहिनि, मिड़ई छोकिरा थिया आहिनि, मिड़ई पिया काइनि हल्का। भला घोड़े सवारी जा गुर कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ी हथ में हूंदा आहिनि, कहिड़ी जाइ ते हूंदा आहिनि? हथ सही घणा आहिनि असांजा, हिकिड़ो कोन्हे, हिकिड़ी वाघ कान्हे। हा 44 घोड़े जा हथ मथे हूंदा आहिनि, वारड़े घोड़े जा हथ हेठि हूंदा आहिनि। तंहिंमें बि कई नमूना 44 घोड़े जा, रलाई घोड़े जा कई वागूं आहिनि, कई मरोटा आहिनि। हींअर जेको घोड़ो रलाई सुठो आहे या 44 सुठो? अॼु घोड़ो 44 सुठो आहे। अॼु हिते थर जा माण्हू चवंदा त रलाई भले रलाई, पर 44 उहो कमु कनि पिया रलाइनि वारो। 44 उहो जेको मिक्स करे थो मथे उहो सही आहे, बाक़ी ॿियो त बुकियो ट्रका जेके आहिनि रलाई आहिनि। जसामाणे खान जो घोड़ो आहे त रलाई आहे, जहिड़ो जो की इहा मेरा नसीब रलाई घोड़ो आहे, जा गुलमद वसायो रलाई आहिनि। 44 जहिड़ा आहिनि ई कोन, हले में चढ़ंदे त बाक़ाइदे तख़्त आहिनि। कुमेत रंग जो आहे, चंबो कुमेत, पंज कल्याण जेके चवंदा आहियूं। ऐं हिन में पंध रलाई चोबाद आई, चोबादी हले थो, पर हेठि रलो आहे, मथे मिक्स करे मथे तख़्त वांगुरु छंजो घोड़ो आहे, मां ॾुखियो न आहे। तव्हां केतिरे वक़्त खां शौक़ु था कयो? आउं बचपन खां पियो करियां। पहिरीं रखंदा मलखोर, हुन जे मथां तल, तल जे मथां थड़ा, थड़नि जे मथां अनू, हने जे मथां हने खे काबू करण वारी तंग। घोड़ो ते मेरा नसीब भलो हलियो आहे, पछबाई शाह जो घोड़ो भलो हलियो आहे, ॿिया बि सभु भला हलिया आहिनि घोड़ा टोटल। घोड़ी जेका बिरोई जी भली हली आहे, हा यूसुफ बिरोई टंडो आदम जो आहे। तव्हांजे ख्याल में घोड़ो कहिड़ो, रलाई सुठो आहे या मिक्स सुठो आहे? 44 रलाई मां थींदो, रलाई जी ठगी आहे, उन मां 44 घोड़ो थींदो। चौबाद ॿियो घोड़ो आहे, रलाई ॿियो आहे, रलाई मां ई चौरस घोड़ो थींदो 44, उनखे 44 चइबो आहे रलाई घोड़े खे। मतलब सिंध में खपत घटिजी आहे छो? बसि बाबा हाणे साइकिल मोटर गाॾियूं ॿियूं बसि पुराणा खपती कया आहिनि, हींअर आहे कुझु शौक़ु, हींअर अॻे खां कुझु वधीक आहे। हा साईं। घोड़े जी खोराक कहिड़ी आहे? घोड़े जो खोराक बाजरी जो इहो अन्न ऐं बाजरी जो कानो ऐं मखण। तव्हांजी अच्छी ॾाढी आहे। घोड़े जूं बीमारियूं कहिड़ो नाला ॿुधायो? बाबा बीमारी सरगिल घोड़े खे थींदो, आबगीर ऐं साईं मुनी उथारींदो ऐं नाड़ भरींदो, खारस करे वेंदा। असांजा संज लख रुपए में वरिता अथऊं ऐं हिन घोड़े जो नालो शेरदिल आहे। ऐं हिन घोड़ो पंज कल्याण घोड़ो आहे, बिल्कुलु कारूजर जे रंगनि जी आहे। जीअं हाणे पघरबो त रंग मटायो थो वञे, वरी इहे ख़ुश्क थिए थो, त पोइ वरी तव्हां रंग ॾिसंदा हुओ त हिनखे किशमिशी बोर बि चवंदा आहियूं असीं। पंध साईं हीअ हेठि तिखा मुन वारे मां वञे थो, मथे पोइ चौरस आहे, ऐं जीअं हींअर मिक्स करे थो। न न साईं, उहो हुड़क हूंदा आहिनि, हीअ हुड़क कोन्हे, हीअ मिक्स वञे थो चौरस टोर। ऐं असांखे पंहिंजो वॾनि खां वठी विरसो आहे असांजो घोड़ा। ऐं स्पेशली अॼु जेको असीं हितां ही 2-4 ज़िला लंघे हिते पहुता आहियूं महमूद शाह ते हाज़िरी हणण लाइ, जेको पीर साईं रोज़े धणी जा गादी पंहिंजो फ़क़ीर बि रहिया आहिनि। सो असीं हुनजी हाज़िरी जे लाइ हिते पहुता आहियूं। ही शौक़ु तव्हांखे छा थो वापसि? अलहमदिल्ला साईं, काफ़ी टाइम खां पोइ ॾिसो त घोड़ सवारी सिंध में तमामु काफ़ी हद ताईं ख़तमु थी चुकी हुई, पर हीअ असांजी सकाफ़त आहे सिंध जी। ऐं वरी जेकॾहिं तव्हां ॾिसंदा हो त को वक़्तु हो त गाजन वसाण जो घोड़ो बि मशहूरु हो, वक़्त जो बादशाह घोड़ो हो। ऐं सम्झो त हीउ विरसो आहे असांजो वसाणनि जो ऐं सिंध जो बि, पर असीं पंहिंजी ज़ात जे हिसाब सां चऊं त असांखे विरसे में मिलियो आहे। सो घोड़नि जो शौक़ु माशाल्लाह, ॿकरियुनि जो शौक़ु भलो आहे, ढगनि जो बि। पर हाल हीअ गाज़ी आहिनि ऐं हीअ अज़ल खां वठी तव्हां ॾिसो त अलाह साईं हिननि खे इज़त कई आहे।
हिन ख़ुशी जे मौक़े ते सभ खां वधीक अवाम जे निगाहुनि जो मर्कज़ थर जी तहज़ीब जो अहम अंग जंहिंखे थर जो ॿेड़ो पिणु चयो वेंदो आहे यानी उठ ऐं उठनि जो मेल बणियल रहियो ऐं उठ जंहिंखे थरी माण्हू पंहिंजे साह खां वधीक वेझो अज़ीज़ ऐं प्यारो सम्झंदा आहिनि छाकाणि त थर जे क़दीम ऐं अवाइली तहज़ीब में जॾहिं अञा मोटर गाॾियुनि जो वजूद न हो तॾहिं थर जो मुश्किल तरीन ऐं ख़तरनि सां सरशार सफ़र उठनि ज़रिए कयो वेंदो हो। उहो ई सबबु आहे जो अॼु ॾींहं ताईं थर जा मानी मच्छी वारा बाज़ोक माण्हू पंहिंजे ओताकुनि जी सूंह उठनि खे सम्झंदा आहिनि। हिन उठनि जे मेल में जिन भलोड़ नसुल जे उठनि मुख़्तलिफ़ पंध विख रांदि सलाम महरी टोर लस टोर ॾेखारियूं ऐं उन्हनि उठनि खे संदर मालिकनि सिंगारे पिड़ में लाथो। उठनि जे पुठनि ते ख़ूबसूरत चमकदार कपिड़े जी रेशमी झुल उन्हीअ में इंडो बदल ऐं इंडे में रली विझी सुवार वेठो थिए ऐं महारुनि जे ज़रिए उठनि खे मुख़्तलिफ़ पंध ऐं करतब ॾेखारिया पिए ऐं उन्हनि उठनि जे डिघियुनि गीचियुनि में जनोई माइंड तायथ गाना ऐं छिमकियूं ॿधल हुयूं जेके उठ जे क़दम सां आफ़ाक़ी रिदम में सुरता वायुमंडल में पखिड़े रहियूं हुयूं ऐं उन्हनि ख़ामोशीअ में वॼंदड़ साज़नि सां थरी माण्हुनि जूं उदास ऐं मलूल दिलियूं बाग़बार थी रहियूं हुयूं ऐं उन ई मौक़े ते उठनि ऐं घोड़नि जो ख़ूबसूरत टोर ॾिसंदड़ सवें शाकीन उन्हनि घोड़नि ऐं उठनि जूं वसिफ़ूं बयानु कंदड़ अनाउंसर ज़ैन हाले पोटो ऐं उठनि ऐं घोड़नि जे सुवारनि खे महिता तौरु इनाम ॾेई रहिया हुआ ऐं उहे थरी ग़रीब ऐं मिसकीन माण्हू तसवर ई तसवर में पाण खे उन्हनि उठनि ऐं घोड़नि जे पुठियुनि ते सुवार थी कंहिं तिलस्माती सफ़र जो मज़ो माणे रहिया हुआ। उन्हनि उठनि में माधू विकिड़ियो जो उठ धमाको, मिठा ख़ान हाले पुट जो उठ धाड़ेल, अलिहार संग्रासी जो मलंग, अल्ह जुड़ियो जुनेज जो कबूतर, प्यार अली राजड़ जो हुर मुजाहिद, मौलवी न्याज़ जो कारो वासिंग, हाकिम हाले पुट जो नसीब गुल, मोहम्मद चाकर समो जो थर मार्शला, मुकीम गजो जो कारड़ो कबूतर, मोहम्मद सलेमान ओठो जो नंढड़ो मीज़ाइल, वॾेरो हसन दरस जो सिंध मलूक ऐं ॿियनि शौक़ीननि जा सिंगारियल उठ शामिल हुआ। उन ई मौक़े ते धमाको उठ जे मालिक माधू विकिड़ियो शौक़ ऐं इश्क जी ज़बरदस्त ॻाल्हि कंदे चयो त शौक़ जो मुल्ह या हद न हूंदी आहे, हीउ इश्क जो जहान आहे ऐं असीं थरी माण्हू उठनि सां हद खां वधीक मोहबत कंदा आहियूं। एतिरे हद ताईं जो असीं पंहिंजे बचनि खे सचो गिहु न खाराईंदा आहियूं पर हिन गुगदाम जानवर खे जिन सां असांजो इश्क आहे सचो गिहु ऐं ॿी आला क़िस्म जी खुराक वॾे चाह ऐं शौक़ सां खाराईंदा आहियूं। पंध भलो साईं तव्हां ॾिसो पिया उठ नाचू रांदीका भाज में सभु ॻाल्हियूं भलियूं आहिनि उठे वटि भला भली आहे नालो भलो अलाह जो आहे बाक़ी भला था वञनि उठनि खे ग़रीबाणे आलसाण ग्वालिटी ॾियूं था जुन ॾियूं था गिह ॾियूं था माल निबार गिह ॾियूं था गिह बि ॾियो था तव्हांजा बच्चा गिहु खाईंदा आहिनि? बच्चा न उठ बचनि खां वधीक बच्चा घर ढकिया वेठा आहिनि उठ कीअं खेल पिया कनि बच्चा मुंहं जो गिरा उठनि खे था ॾियूं। इहो सलाम पियो करे ऐं जेको सलाम ई करे पियो सलाम ई हाणे जेके मेलो ॾिसनि था पिया उन्हनि खे सलाम पियो ॾिए। इहा पढ़ाई आहे असांजी ऐं मेलो ॾिसनि था उनजे करे इहो पढ़ायो आहे असां महिनत वॾी महिनत कई आहे। हीउ घणे जो उठ आहे? उठ साईं हीउ 3 लख जो आहे। 3 लख मेहंदी वेंदी हई अथई साईं मेहंदी इहो शौक़ु जो कमु आहे साईं मेहंदी हणंदासीं गानियूं वग़ैरह ही छमको माना सुठे नमूने श्रंगार करे सखावत जे करे शौक़ु आहे। उठ नालो छा अथई? उठ जो नालो धाड़ेल। धाड़ेल जी हा लाखा त भला हूंदा न धाड़ेल वर कीअं धारियो अथई? जी धाड़ेल ईअं शौक़ु थी वियो। हा जी हा कहिड़ा पंध आहिनि उठ खे पंध भला आहिनि वारा आहिनि कहिड़ा वारा आहिनि हा वारड़ियो वेंदो आहे पोइ मथे काथे काथे थो मिक्स करे माथे तिखो वेंदो आहे स्टोट। हा हा जी हा भला इहो चवंदा त उठ जेके वारीअ ते सुठो हलंदा आहिनि वारीअ ते सुठो हलंदा आहिनि जिते सरीखी ज़मीन हूंदी आहे घणी वारी बि न हुजे ज़मीन हा पेर लही थो वञे लियो ज़मीन पूरी पूरी हुजे उन ते सही हलंदो आहे। जी हा उठ जा पंध कहिड़ा कहिड़ा आहिनि? पंध उठ जा दौड़ा हूंदा आहिनि मुन हूंदा आहिनि नचाईंदा आहिनि। उठ मोटे 3-4 इहे बीठा आहिनि। 4 उठ तुंहिंजा आहिनि? जी आओ छा छा खाराईंदा आहियो? छा गुवाहाटी खाराईंदा आहियूं गिहु खाराईंदा आहियूं बाजर खाराईंदा ॿियो छा खारायूं?
थर में तव्हांजा ॿार जेके आहिनि त उहे खाईंदा आहिनि के ॿार बि खाईंदा आहिनि। ही उठनि खे चिट केरु थो कढे कीअं कढंदा साईं आहिनि इहो असांजा हिते शाइक हूंदा आहिनि, ॿिया असां स्वार कोन कढंदा आहियूं। ॿिया असां सां गॾु हूंदा आहिनि, एलची हूंदा आहिनि, उहे चिट कढंदा आहिनि। भले ही ॾोकड़नि ते कढाईंदा आहियो या ईअं पंहिंजो इहो ॾोकड़नि इहो शौक़ जे ख़ातिर कढाईंदा आहियूं साईं, बिना पैसे कढी ॾींदा आहिनि असांखे। साईं उठनि जा पंध भला आहिनि, असां पंहिंजो महिनतूं जाम कंदा आहियूं। पंहिंजे नमूने सां जेको आहे सो ही जानवर आहे, ही बेपितो जानवर आहे, हिनखे असां हिन जा मास्टर आहियूं, असां हिननि खे पढ़ाईंदा आहियूं। तव्हांखे जेके उठनि जा मालिक आहिनि उहे तव्हांखे छा ॾींदा आहिनि? साईं उहे जेके आहिनि असांजी मज़ूरी ॾींदा आहिनि, 10,000 20,000 मज़ूरी असांखे ॾींदा आहिनि। उठिया पंध साईं वारे वारा आहिनि, भला आहिनि, नाच वारा आहिनि, डांसूं करे थो, नाच करे थो, मथे वीर करे थो, ॾोड़ी में भॼे थो। स्पीड घणी अथसि? वीर करे थो त स्पीड घणी अथसि? 50-60 ते आहे स्पीड। 50-60 कान उठ जी घोड़े जी कान्हे का? घोड़े जी साईं उठ हूंदा आहिनि एतिरा 40 खां करे 50 ताईं 60 ताईं हूंदा आहिनि। अच्छा जी हा जी हा, स्पीड वारा। बाक़ी नाच वारा आहिनि उन्हनि जी स्पीड न हूंदी आहे। थर जे वेरान भिटुनि में रोशनी जा मीनार रोशन कंदड़ हिन यादगार तक़रीब जो सभ खां दिलि आवेज़ वखर सिंध जी सकाफ़ती रांदि मलाखड़ो हुई, जंहिंजी ख़ुसूसियत इहा हुई त उन ज़ोर आज़माईअ वारे रांदि में सिर्फ़ थर सां तालुक़ रखंदड़ मल पहलवाननि पंहिंजे अबरे सबरे हाल आहर, छाकाणि त जंहिं देश में सदाईं गुरबत ऐं अफ़लास वाक़ा कंदी हुजे उतां जे ॾात धणियनि तोड़े पहलवाननि जी हालत बि थर जे कुमाणियल वणनि ऐं ॿूटनि जहिड़ी हूंदी आहे। उन जे बावजूदि थर जे मल पहलवाननि ज़ोर आज़माई जे हिन मुश्किल पसंदी वारे रांदि जा मुख़्तलिफ़ दावा पेच, जांठो, अंदरी ॿाहिरीं, ॿची ॿिलण, वारो, पासो पुठो ऐं ॿिया अंग ॾेखारे वाह वाह कराए छॾी। उन्हनि में पहिरें जोड़ में कामयाब करार ॾिनल मल पहलवान अलहदाद हाले पुटरो मुखालिफ़ पहलवान अली बख्श शीदीअ खे मल मारे सोप माणी। कामयाबी माणींदड़ मल पहलवान खे दरगाह जे गादी नशीन साईं ॾिनो शाह ऐं ॿियनि शौक़ीननि सवें रुपया इनाम तौरु ॾिना। उन ई मौक़े ते मल एसोसिएशन ज़िले थरपारक जे सदर करीम ॾिनो ख़ासि केली इंतिहाई ॾुखोयल ऐं अलमनाक हक़ीक़त जो इज़हार कंदे चयो त जहिड़ी रीति थर जी सदाईं गुरबत ऐं अफ़लास जी वर चढ़ियल रही आहे, असीं उन थर जे मिटीअ मां जनमियल पहलवान आहियूं। पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण लाइ महिनत मज़दूरी कंदा आहियूं, पर अहिड़नि मौक़नि ते पंहिंजे थरी भाइरनि में ख़ुशियूं ऐं मुर्कूं विरहाइण लाइ असां मजबूर थी अंदर जे ॾढ ते अची मलूं विढ़ंदा आहियूं। साईं मल असां पंहिंजी शौक़ सां विढ़ूं था ऐं पंहिंजी सिंध जी सकाफ़त आहे उन ई करे विढ़ंदा आहियूं। साईं असांजा मसाइला त इलाही आहिनि। असीं थर जे पहलवान जा कहिड़ा थर जा मेन मसइलो असांजो पाणी जो आहे, पीअण जो पाणी। ऐं ॿियो असांजे मल एसोसिएशन जी जेका बि सकाफ़त आहे उन ई हिसाब सां असांजे टोटल मसइला आहिनि। असां पंहिंजी तहत पाण मलाखड़ा लॻाईंदा आहियूं। कोई असांजे सकाफ़त खातो या गवर्नमेंट या हिते जेको मिनिस्टर या MP को बि असांजी मदद न कंदो आहे। ही जेके बि मलाखड़ा असां पंहिंजी मदद पाण कराईंदा आहियूं। ग़रीब मल आहिनि उन्हनि जी का बि थर जा मल खाधे खुराक में छा खाईंदा? साईं इहो लस्सी मानी खाईंदा आहिनि, ॿियो छा खाईंदा ग़रीब आहिनि? माना मखण, गेहो, बुसरी को छेलो, कुकुड़? न साईं ग़रीब माण्हू आहिनि, किथां आणे था सघनि। हिते बरसातूं कोन पवनि, 4-4 ॾुकार गॾिजी वञनि, खीर जी लस्सी कोपला सिकनि पिया, किथां आया इहे खाधा? ऐं त मुफ़्त में माण्हुनि खे त तफ़रीह ॾियो पियो। बिल्कुलु मुफ़्त में साईं तफ़रीह, को बि माण्हुनि खे मुफ़्त में तफ़रीह। तव्हां पहलवान खे नौकिरी वोकिरी मिली आहे त थर जे पहलवाननि खे? न साईं, कंहिंखे बि नौकिरी न मिली आहे, न कोई वज़ीफ़ो मिलंदो आहे। ख़ासि कर असां इहो ई अपील गवर्नमेंट खे कंदासीं, असांजा रिटायर जेके पहलवान आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी जेका गुज़रंदी आहे उहा सॼी दुनिया ऐं गवर्नमेंट खे ख़बर आहे त केॾी ॾुखी गुज़रंदी आहे। ऐं उन्हनि लाइ गवर्नमेंट खे असांजो अर्ज़ु आहे त कुझु न कुझु वज़ीफ़ो। मल जी तयारी कंदा आहियो त छा खाईंदा आहियो? साईं असां पंहिंजे थर जे हिसाब सां निज गिह हूंदो आहे ऐं तेल हणंदा आहियूं, वर्जिश कंदा आहियूं उन हिसाब सां। साईं मानी असां खीर, असां वटि थर में वधीक खीर हर शइ खां, उहो खीर इस्तेमालु कंदा आहियूं, लस्सी दोरो इस्तेमालु कंदा आहियूं। जी हा साईं। कुकुड़ को छेलो को मच्छी को छा? न साईं उहो कुझु बि कोन्हे असांजे। असां जेके मल आहियूं तव्हांजी अखियुनि जे अॻियां आहियूं। अॼु ॾींहुं ताईं असांखे कंहिं बि सॼो न आहे, अॼु ॾींहुं ताईं असांखे कंहिं बि न आहे सॼो। हर तकलीफ़ जो असांजे कार्ड वार्ड औरते परते उहे जेके आहिनि कोन ठहिया आहिनि, अञा बिल्कुलु सही कोन ठहिया आहिनि। खाधे खुराक में छा खाईंदा आहियूं? ॾुध खाईंदा आहियूं। जी हा, इहो ॾुध खाईंदा आहियूं। ॿियो इहो जी खीर वीर, जी हा खीर, खीर आहे। जी हा, मखण बि खाईंदा आहियूं।
जी हाँ असांजी हिकिड़ी ग़रीब तनज़ीम आहे, ग़रीब रांदि आहे। ॿियूं हर रांदियूं जेके आहिनि सरकारी रांदियूं, वॉलीबॉल आहे, क्रिकेट आहे, हॉकी आहे, ॿियूं कई रांदियूं आहिनि उहे सभु अॻिते अची वियूं आहिनि। असांजी मल पहलवान ग़रीब तनज़ीम जेका आहे उहा पोइते पोइते आहे ऐं असांखे न को सरकार कुझु ॾिए न को सरकार मथां कुझु मिले। ऐं असांजा सदर सेक्रेटरी आहिनि, उन्हनि में के सदर जेके आहिनि उहे असांखे ॾियनि था हर शइ। बाक़ी असांजे मिठी ज़िले जो सेक्रेटरी आहे उहो जेको कुझु थींदो मोरी पननि सुधो हज़म ऐं कंहिंखे का शइ ॾियण लाइ तयारु कोन्हे। ऐं असीं ग़रीब तनज़ीम मल आहियूं, उहो पंहिंजा बच्चा बि मल जे जांठे मां पालींदा आहियूं ऐं मल जी तयारी बि इन जांठे ई रोज़ी मां कंदा आहियूं। मसलो असल में हीअ त ही पसमंदा इलाइक़ो आहे। हिते जेको बि मिलावट वारी शइ जेको ॿाहिराड़ी में भले रहनि था, मिलावट वारी शइ खां ई थोरो परे आहिनि। ही या लस्सी मखण जेको बि खाइनि था इहो जेको सो साफ़ ऐं सुथरो इन जे करे हिन में ताक़त आहे। ॿियो तव्हां पाण ॾिसो पसमंदा इलाइक़े में का शइ कोन्हे, ही पाणी बि पीअण जो कोन्हे। गवर्नमेंट जी तरफ़ां हिन खे का बि फैसिलिटी मिलियल नाहे। जेकॾहिं को पहलवान मल आहे वञी विढ़े थो ॿाहिरि, मुल्क जो नालो कमायो हिते अचे थो वापसि, पर रिटायर थिए थो पछाड़ी में उनजो तव्हां जेकॾहिं हाल ॾिसंदो तमामु बेकार हूंदो। छो त हुनखे न को गवर्नमेंट ईंदी आहे पंहिंजी का बि इमदाद या का बि न कंदी आहे। मल जा अंग अखर जेके आहिनि से 52 अखर आहिनि। किनी मलनि खे अचनि था, किनी खे कोन था अचनि। तव्हां ॿुधायो मूंखे 52 साईं 52 मूंखे ईंदल कोन्हे। जेके अचनि था छा पहिरें नंबर में मल जो भले में भलो अखर आहे वारो। वारो जेको उहो भलो न, तंहिंखां पोइ वारा 3 आहिनि, हिकिड़ो फेराइण वारो, हिकिड़ो ॿिलण वारो, हिकिड़ो झटी वारो आहे, 3 गोॾड़ी आहे, फंडो आहे, अधक आहे, पासो आहे, मोहरी आहे। इहे अंग अखर मूंखे एतिरा अचनि अञा इन यादि हींअर मूं वटि मौजूदु कोन्हे यादि। असांजा वॾा हर साल 132 साल खां ही प्रोग्राम कंदा रहंदा। हर साल दीनी प्रोग्राम थींदो आहे ऐं माशाल्लाह सकाफ़ती उठनि घोड़नि जी डोड़ ऐं मल 132 साल खां असां जुड़ो। उन टाइम त थोरो ज़ाहिर दौर ॿियो हो माशाल्लाह। जीअं हींअर जीअं नओं दौर आयो आहे माशाल्लाह, असां उन्हनि शयुनि खे दिलि में पंहिंजो महिनत कई आहे। काफ़ी सिंध जा घोड़ा असां थर जा घोड़ा तक़रीबन थर जा मेला अहिड़ा आहिनि जो सिंध जा घोड़ा आहे ई कोन थिए माशाल्लाह। हिन साल हिन साईं जी गाज़ी मेले में असां सिंध जी काफ़ी दोस्त सभु वठी उन्हनि खे घोड़नि वारनि खे वठी असां चइबो आहे हिन थर जे मेलनि खे ऐं जेके सकाफ़ती प्रोग्राम इन्हनि खे वधायूं, दीनी प्रोग्राम बि ॾियूं। पर मां हिननि खे वरी जेको इहो घोड़नि उठण जो इहो बि शौक़ु आहे हिकिड़ो असांजो पंहिंजो बरक़रार रखूं। हिन मौक़े ते परे परे खां आयल थरी माण्हुनि लाइ मेज़बाननि पारां लंगर जो ख़ुसूसी बंदोबस्तु कयो वियो हो ऐं थर जे मख़सूस रिवायती अंदाज़ मूजिबि कुल्हनि ते कांवाटी रखी उन में झोली ॿधी ऐं झोलीअ में भत खणी पाटुड़नि में ॾींदा पिए विया। हितां जे माण्हुनि जो सभ खां वॾो ऐं हिसास मसइलो पीअण जो मिठो ऐं साफ़ पाणी आहे, छाकाणि त हिते जर जो पाणी इंतिहाई खारो ऐं पाड़ो हुजे थो जेको पीअण जे लाइक़ु न आहे। उन ई करे हिन सालियाने यादगार तक़रीब दौरान मुंतज़िमीन पारां 5000 रुपया फी टैंकर जे हिसाब सां 20 खां 25 टैंकर सलामकोट खां घुराया। दरगाह जे गादी नशीन सईद साहिदिनो शाह मक़ामी ॿोली ॻोठ जे माण्हुनि सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त हिते आरओ प्लांट लॻाराए ॾिनो वञे त जीअं हितां जा मिसकीन माण्हू ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत पीअण जे पाणी खां महरूम न रही सघनि। थर जे माण्हुनि लाइ 12 महीना इंतिहाई ख़ामोश, बेरंग ऐं बेकैफ़ ज़िंदगी गुज़रंदी आहे, छाकाणि त वॾनि शहरनि वांगुरु हिते को न तफ़री माग मकान या का बि सरकारी तक़रीब वग़ैरह न थींदी आहे जिते वञी हीअ ॾुखनि जा मारियल माण्हू के लम्हा आसीस ऐं आनंद जा माणे सघनि। उन ई करे हेॾनि बुज़ुर्गनि जे दरगाहनि ते बर्पा थींदड़ सालियाना तक़रीबूं हिननि ग़रीब माण्हुनि लाइ ख़ुशियुनि जा ख़ज़ाना खणी ईंदियूं आहिनि ऐं हिन तक़रीब में न सिर्फ़ु थर जे ओरे परे जा माण्हुनि वांगुरु वॾे अंग में शिरकत कई पर पाड़ेसरी मुल्क राजस्थान जे इलाइक़े कच्छ भुज, काठियावाड़ ऐं बाड़मेर में रहंदड़ दरगाह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे मुरीदनि अक़ीदतमंदनि पिणु सरहद पार करे वॾे अंग में शरीक थी सिंध अमड़ सां पंहिंजे अज़ली इश्क ऐं ग़ैर मशरूत मोहबतुनि जो साथी ॾिनी। कैमरामैन मोहम्मद रमज़ान भट्टी सां गॾु अली मोहम्मद शाह लखियारी, KTN न्यूज़, पोरली महमूद शाह।